थाने जी राबिया सियाल जेका कुर्बान सियाल जी धीउ आहे उनखे अगवा कयो आहे ऐं हिन अॻु में बि काफ़ी घरनि जूं नियाणियूं अगवा कयूं आहिनि, उन्हनि खे विकिणी छॾियूं अथई, के हिन गुम करे छॾियूं आहिनि। हाणे जेको आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु कूड़ा जेके आहिनि केस थो दाख़िल कराए। मूंखे अॻु में बि हिन जेको आहे फ़ोन करे उहा रिकॉर्डिंग मूं वटि मौजूदु आहे। मूंखे चई त मां तोखे क़तलु कंदुसि, छा बि थिए मूंखां तूं न बची सघंदे, जो मूं वटि धाड़ियल बि मानी खाईंदा आहिनि। ऐं मां जेको आहे मूं ते कूड़ा केस थो हणाए। मां जेको आहे सभिनी इदारनि खां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ऐं सभिनी इदारनि खां पंचन पाक जे सदक़े में इहा अपील करे मदद थो घुरां, मुंहिंजी मदद कयो त जेको आहे मुंहिंजे लाइ बेगुनाह मूं ते ग़लति केस कराए, मुंहिंजे लाइ छोकिरी खां कूड़ियूं जेको आहे वीडियो उहे भराए। ऐं उन जे लाइ जेको आहे मां जमायत सलवत कमेटी सूबा सिंध जो सदर आहियां। मां घर घर में मुंहिंजी जमायत खे 21 साल थो हले, घर घर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लख दुरूद शरीफ़ पढ़ाईंदो आहियां। ऐं हे मुंहिंजी साख ख़राबु था कनि ऐं हिननि जेको आहे हिननि वॾी ज़्यादती कई आहे। ऐं हिन जो जेको फ़ौजी भाउ आहे उहो हिन जे हर ॾोह में शामिलु आहे। हिन जो फ़ौजी भाउ नईम सियाल माण्हुनि खे फ़ोन करे चवंदो आहे, सिपाही चवंदो आहे त मां कमीशन ऑफिसर आहियां, तव्हांखे मां गुम कराए माराए छॾींदुसि। मां इन जे करे सभिनी इदारनि खां अपील थो कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं नसीम सियाल ऐं हिन जो जेको भाउ आहे फ़ौजी उनखे ऐं हिन जा जेके साथारीदार आहिनि उन्हनि खे कड़ी सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ताकी इज़तदारनि जूं इज़तूं महफ़ूज़ रहनि।